अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां जो होस्ट अकबर मज़ारी। अमीं ॾिसी रहिया आहियो अकबर मज़ारी ऑफिशियल। ड्रोन जंग के जदीद दौर जी सभ खां सादी, महफ़ूज़ पर तेज़ तरीक़े वारी कार्रवाई चयो वञे थो। वॾा ताक़तवर मुल्क इन खे पंहिंजे हथनि में अहिड़ो हथियार सम्झनि था जेको बिना कंहिं ख़तरे जे दुश्मन खे निशानो बणाए सघे थो। पर हिन जंग जो सभ खां ॾुखोईंदड़ पासो इहो आहे जेको तस्वीरुनि, रिपोर्टुनि ऐं रस्मी बयाननि में नज़र ई नथो अचे। उहो पासो आहे उन्हनि बेगुनाहनि जो जेके कंहिं बि मैदान जंग जा सिपाही नाहिनि, पर जंग जे सभ खां ॻरी क़ीमत उहे ई भरनि था। उन्हनि ॻोठनि जी फ़िज़ा तसवुरु करियो जिते हर चंद कलाकनि बाद ड्रोन जी गूंज ॿुधबी आहे और तूं ॿारनि खे भाकुर पाए वेठल आहिनि त मतां ईंदड़ सेकेंड को गैर मिरई ख़तरो खेनि मिटी में दफ़न करे छॾे। मर्द पंहिंजनि घरनि खां ॿाहिरि हर आवाज़ ते चौंकंदा आहिनि ॼण पाड़े में मौत बीठो हुजे। ॿार जेके रांदि खां वधीक डिॼणु सिखी रहिया आहिनि, संदनि अखियुनि में हिकु अहिड़ो ख़ौफ़ रहिजी वेंदो आहे जेको उमिरि भर उन्हनि सां गॾु रहंदो आहे। ड्रोन हमिलो सिर्फ़ु हिकु धमाके सां ख़तमु नथो थिए, इन सां गॾु हिकु घर टुटे थो, हिकु माउ जो सहारो विञाए थो, हिकु ख़ानदान जो मुस्तक़बिल ख़तमु थी वञे थो। गुम थियल ज़िंदगी जा इहे किस्सा दुनिया ताईं पहुचंदा ई नाहिनि। कुझु हंधनि ते त लाशनि खे बि ख़बरुनि जो हिसो न बणायो वेंदो आहे, छो त मुतासिर ख़ानदाननि में इहो हौसलो नथो रहे त उहे इंसाफ़ लाइ आवाज़ उथारनि। उन्हनि खे आलमी निज़ाम खां उमेद ई कहिड़ी जॾहिं उन्हनि जो ॾुख कंहिं अंग अखर खां सवाइ कुझु बि नथो सम्झियो वञे। ड्रोन जंग जो हिकु ॿियो ज़ख़्मी पासे इहो नफ़सियाती दबाउ आहे जेको वक़्त सां गॾु माण्हुनि खे अंदरि खां ख़ाली करे थो छॾे। जॾहिं हर ॾींहुं दिलि में इहा ड्रिज रहंदी हुजे त अॼु शायदि असांजी आख़िरी राति हुजे, तॾहिं ज़िंदगी हिकु बोझ बणिजी वञे थी। केतिरा ई माण्हू पंहिंजा घर, पंहिंजा ॻोठ, पंहिंजा रिश्ता छॾे भॼनि था, पर जिते बि वञनि था उते संदनि साथ में ड्रोन जो उहो गैर मिरई ख़ौफ़ गॾु हलंदो रहे थो। तमामु अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि मां अक्सर शहरी कॾहिं बि दुनिया जे इंसाफ़ ताईं नथा पहुची सघनि। ग़लति निशाने, ग़लति मालूमात या मशीन जे फ़ैसिले में हिकु सेकेंड जी ग़लती संदनि ज़िंदगी जो फ़ैसिलो बणिजी वञे थो। पोइ उन्हनि जी का सुञाणप ई नाहे बचंदी। के घराना त अञा बि पंहिंजे प्यारनि जा नाला हिकु पटड़ीअ जे काग़ज़ ते ज़िंदा रखनि था, छो त दुनिया जे नज़र में उहे माण्हू ॼण हुआ ई न। वक़्तु अची वियो आहे त आलमी ज़मीर जा दरवाज़ा खुलणु घुरिजनि। टेक्नोलॉजी जे तरक़ी सां इंसानियत खे पुठिते धिकणु न घुरिजे। जंग जेकॾहिं महफ़ूज़ बणिजण लाइ आहे त पोइ बेगुनाहनि जी ज़िंदगियुनि जो तहफ़ुज़ बि जंग जो हिसो हुजणु घुरिजे। ड्रोन हमलनि ते शफ़ाफ़ियत, ज़िमेवारी ऐं आलमी ज़ाब्ता एतिरा ई ज़रूरी आहिनि जेतिरो अमन लाइ सिफ़ारतकारी। इहे लिकायल शिकार को शुमारियाती अंग न आहिनि, इहे अमड़ियूं, ॿार, पीउ ऐं ख़ानदान आहिनि। उन्हनि जूं अखियूं, उन्हनि जा ख़्वाब ऐं उन्हनि जा साह असां जहिड़ा ई आहिनि। दुनिया खे हाणे महसूसु करिणो पवंदो त ख़ामोशी सां मरंदड़ बेगुनाह पाण न ॻाल्हाए सघनि था, पर संदनि का तकलीफ़ हिकु अहिड़ी पुकार आहे जेका इंसानियत जे कननि ताईं पहुचणु ज़रूरी आहे। जेकॾहिं दुनिया हिन दर्द खे नज़रअंदाज़ कंदी रहे त ड्रोन जंग सिर्फ़ु सरहदनि ते न पर दिलियुनि ते बि पंहिंजा निशान छॾींदी ऐं उहे निशान सदियनि ताईं मिटाया न वेंदा। इहो हुयो असांजो अॼु जो प्रोग्राम। जेकॾहिं तव्हांखे असांजो प्रोग्राम पसंदि आयो आहे त असांजे वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।